कश्मीर में शहरन पारां सफ़ाई के हफ़्ते के सिलसिले में 3 ॾींहं बि टाउन अमले पारां शहर के मुख़्तलिफ़ हिस्सनि खां गंद कचरो हटायो वियो। शहर के साफ़ सुथरो रखण के अज़म जो वर्जाओ। ख़बर मूजिब शहरी इताद कश्मीर पारां टाउन अमले के सहकार से सफ़ाई वाले हफ़्ते के 3 ॾींहं बि कश्मीर के सुमरा मोहल्ला, ईदगाह मोहल्ला, सोलंगी मोहल्ला और शहर के मुख़्तलिफ़ हंधनि की सफ़ाई जो सिलसिलो जारी रहो। टाउन अमले पारां ट्रैक्टर ट्रालियुनि ज़रिए गॾु कयल गंद कचरो खणी शहर में सफ़ाई कई वई। सफ़ाई वारे अमल के टाउन चेयरमैन मीर इसरार अहमद खोसो, शहरी इताद कश्मीर जो चेयरमैन गुलाम रब्बानी मंगी शहरन ऐं अमले की मौजूदगी में निगरानी कंदा रहा। होॾां टेलीफोन एक्सचेंज लॻ गंदगी के ढेर के पिणु डंपरनि ज़रिए मिट्टी से भराए पूरो कयो वियो। इन सिलसिले में RNN न्यूज़ से ॻाल्हाईंदे टाउन कमेटी कश्मीर के चेयरमैन मीर इसरार अहमद खोसो और शहरी इताद कश्मीर के चेयरमैन गुलाम रब्बानी मंगी जो चवणु हो त जामे बुनियादनि ते असां बि बाक़ाइदा अलर्ट थी आहियूं, पंहिंजे स्टाफ खे बि अलर्ट रखियो आहे। उन सां गॾोगॾु असां हिकिड़ो हफ़्तो पूरो सफ़ाई मुहिम शुरू कई आहे। उन असांखे तक़रीबन 3 ॾींहं थिया आहिनि कंटिन्यू शहरी इतिहाद ऐं ॿियो जेके दोस्त आहिनि उन्हनि सां गॾिजी असांजो स्टाफ अमलो हाणे बि असां हिते जय स्मार्ट ते बीठा आहियूं। मेन रोड आहे एक्सचेंज रोड, उते हे गंद कचिरो जेको आहे मुख़्तलिफ़ काफ़ी टाइमनि खां पियो उनखे बि असां खणाए उनखे डंप था करायूं, उनजे मथां मिटी विझरायूं था। उन सां गॾोगॾु असां सफ़ाई मुहिम जे इनखे रोकथाम जे लाइ असां हिकिड़ा ड्रम ठाराया आहिनि। उन्हनि में असां डेटोल और स्प्रेड वग़ैरह उनमें विझी उन सां साबुण मुख़्तलिफ़ जायुनि ते जेके पब्लिक पार्ट हुया उन सां गॾु वैगन स्टैंड हुयो, कोर्ट हुयो, मैन वहदू चौक आहे, नादरा चौक आहे, उते असां उहे ड्रम रखाया आहिनि। उनमें असां गाॾियुनि में पाणी विझराईंदा आहियूं हर 2 कलाकनि खां बाद में। उनमें असां डेटोल बि विधो आहे और स्प्रे बि विधो आहे। उन सां गॾोगॾु माण्हुनि जा हथ जेके आहिनि उन्हनि खे असां इहो अनाउंसमेंट बि करायो आहे, जेके बि माण्हू आहिनि हर 10-15 अधु कलाक खां पंहिंजा हथ धोइनि। ॾिसी रहिया आहिनि त शहर कश्मीर अंदर हर माले हर घटी में सिहत के हवाले से कोरोना वायरस से मुख्तलिफ बीठो है। रोकथाम लाइ माहौल के साफ सुथरो रखे जंहिं सिलसिले में शहरी इताद के तरफा चेयरमैन साहब से मीटिंग थी हुई और उन्हीं जो भरपूर असां लाभ वरतो है। असां शुक्रिया अदा कयूं था चेयरमैन साहब जो जन ताउन करे पूरो टाउन कमेटी जो अमलो और मशीनरी से गॾु जेको आहे शहरी इताद के हवाले कयो, जेको असां सभई माला तक़रीबन करे चुका आहियूं। चौथो ॾींहुं हुयो जेको असां फाइनल कयो आहे। उन खां सवाइ बि असां 7 ॾींहं ताईं इहो सिलसिलो हलाईंदासीं। चेयरमैन साहब जो शुक्रिया अदा कयूं था। उन्हनि जा जेके एफर्ट्स आहिनि उहे तमामु क़ाबिल तहसीन आहिनि। मां चवां थो हिन महिल कश्मीर की सूरत हाल पूरे सिंध में नंबर 1 जेकी आहे।